जॾहिं मुंहिंजो अबो मुंहिंजी अमड़ साइण दिलि चाहींदी त मां हुननि जी ख़िदमत कयां ऐं जेतिरो मुंहिंजे वस में हुयो पंहिंजे अबे अमड़ जी ख़िदमत कंदो हुयुसि। हिकिड़े ॾींहुं हज़रत क़िबला आलम जन फरमायो, हुननि जी तकरीर अञा ताईं आवाज़ साईं जन जो भरियल आहे टेप जे अंदरि। पाण फरमायूं त जेॾी महिल दुआ घुरां थो त करमुला मुंहिंजे अखियुनि जे अॻियां बीठो, दुआ कंहिं ॿिए जे लाइ थो घुरां त करमुला ॾे हली थी। इहा हूंदी आहे दिलि वारी दुआ, सम्झो था। मूं अर्ज़ु कयो त चयो दुआ जे लाइ घुरंदा, पर असुल दुआ उहा आहे जेका उन्हनि जे दिलि मज़ा निकिरे। एतिरी ख़िदमत कयो, एतिरी ख़िदमत कयो जो उन्हनि जे दिलि मज़ो तव्हांजे लाइ दुआ जो आवाज़ ऐं इहा दुआ तव्हांखे रंगे छॾे। ऐं मां ॾिसां थो मूं जहिड़ो निकमो नालाइक बदकार गुनहगार दुनिया में ॿियो न हूंदो, पर जेतिरियूं मूं ते अलाह जूं इनायतूं ऐं एहसान आहिनि मां सम्झां थो मुंहिंजे अबे अमड़ जे दुआ जो सिलो। तव्हां में कोई अहिड़ो आहे जंहिंखे मदीने में घर हुजे? जी, मदीने में मूंखे रब घर ॾिनो आहे। हींअर वञणु चाहियां न, हींअर निकिरां त मां हींअर सिधो पंहिंजे घर जो, का मुंहिंजे लाइ रुकावट न आहे। तव्हांखे वीज़ा खपे, पासपोर्ट खपे, तव्हांखे टिकट खपे, 1000 तव्हांजे लाइ रुकावटूं हूंदियूं, पर मुंहिंजे लाइ का रुकावट न आहे। जेॾी महिल बि वञणु चाहियां वञी सघां थो। इहो सभु मुंहिंजे अबे अमड़ जे दुआ जो सिलो। ऐं आख़िरी ॾींहं ते जॾहिं मुंहिंजी अमड़ साईं जंहिं ॾींहं ते वफ़ात फरमाई, मुंहिंजो दस्तूर हुयो त मां सुबुह जो जीअं फजर जी अज़ान ईंदी त पंहिंजे कमरे में फजर जी सुनत पढ़ी पोइ वरी अम्मा साइण जे कमरे में ईंदो हुउसि। पोइ अचे अम्मा साइण सां वेहंदोसि, जेसीं ताईं टाइम ॾिसंदोसि पियो, जेसीं निमाज़ जो टाइम थिए पोइ अधु कलाकु मुनो कलाकु अम्मा साइण सां वेहंदो हुउसि। जंहिं ॾींहुं अम्मा साइण विसाल फरमायो, मां जीअं आयुसि त मुंहिंजे लाइ मुसलो विछायूं, पोइ वरी भित सां विहाणो टेक लॻई, मुंहिंजे जाइ ठाही वेठी हुई। मां जीअं आयुसि त वठी खिली, ऐं ज़िंदगी में मूं पंहिंजी अमड़ खे एतिरो ख़ुशि न ॾिठो। मां अलाह जी इज़त जो कसम खणी थो चवां त कॾहिं पंहिंजी ज़िंदगी में मूं अम्मा खे एतिरो ख़ुशि न ॾिठो जेतिरो मौत वारे ॾींहुं मूं ख़ुशि ॾिठो। मां जीअं ते वेठुसि दुआ ॾियणु शुरू कयो, पुट अलाह कंदो सदाईं ख़ुशि हूंदे, बच्चा अलाह कंदो सदाईं सुखियो हूंदे, पुट तूं सदाईं सफ़रनि में ई कॾहिं किथे कॾहिं किथे, पर बच्चा मुंहिंजूं दुआऊं सदाईं तोसां गॾु आहे। एतिरियूं दुआऊं ॾिनऊं, एतिरियूं दुआऊं ॾिनऊं बग़ैर चवण जे। ऐं मां सम्झां थो ही सभु उन जीजल अम्मा ऐं मुंहिंजे मिठड़े बाबा साईं जन जी दुआउनि जो सिलो आहे। ही जेको रंग दीन जो ॾिसो पिया, ही जेको महफ़िलूं मुहम्मदी मतल आहिनि, सभु हुननि जे दुआउनि जो बरकत ई सिलो। पोइ मिठा त मौक़ियो अथव, जंहिंजो अबो अमड़ जेर आहिनि उन्हनि खे मौक़ियो आहे पंहिंजे पीउ मां जी दुआ वठण जो।